नाज़िम खीरथर जाबलूपट्टी ते बरसातुनि खां पोइ नए गाज नए नली समेत ॿियूं नयूं वही आयूं आहिनि, जंहिं करे काल्ह जा केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। बरसात जो ही शहर खे ॿोड़े छॾियो आहे। मुख़्तलिफ़ हंधनि ते 4 फुट पाणी बीठल आहे। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे अब्बास कारे। जी अब्बास, असांखे ॿुधाईंदा हलूं त काछे अंदरि जेका नए गाज वही आई आहे 20 फुट वही अचण खां पोइ जेके काछे सॼो काछो जेको आहे हींअर मुतासिर लॻो पियो आहे। काछे में तक़रीबन जेके काछे जूं समूरियूं जेके दिहूं ऐं यूसियूं आहिनि उहे पाणी हेठां आहिनि। जॾहिं त इंतिज़ामिया तरफ़ां अञा ताईं का बि शइ हिते न कई वई आहे। पुठ में तव्हां ॾिसी सघो था त हींअर FB बंद ते जेको पाणी जो जेको दबाव आहे उहो वधंदो पियो वञे, जॾहिं त इंतिज़ामिया तरफ़ां अञा ताईं का शइ कंदे नज़र न पई अचे। जॾहिं त बंद जी हालत इंतिहाई कमज़ोर हुजण सबबि RD जेके पहिरियां जेके RD टुटियूं हुयूं 44 ऐं 50 जेका RD आहे 50 RD खां RD खे वटि हींअर उते बि जेको आहे गारो पियल आहे। उन हवाले सां हिते मौजूदु जेके माण्हू आहिनि, अचो तव्हां सां उन्हनि जी ॻाल्हि ॿोल करायूं त उन्हनि जो छा चवणु आहे। हिन वक़्त ताईं इंतिज़ामिया नाहे पहुती। सुबुह खां वठी जेको आहे FB बंद सख़्तु जेको आहे दबाव हेठि आहे। पाणी जो जेको आहे तार रेलो हींअर जेको आहे FB बंद खे टकरियो बीठो आहे। इंतिज़ामिया जे नाले का शइ हींअर ताईं कान्हे। हींअर तक़रीबन अधु ॾींहुं गुज़री वियो आहे। बरसाति जारी आहे। हिन वक़्त ताईं न ॿेड़ी पहुती आहे, न को खाद खुराक जेको बंदोबस्तु कयो आहे। काछे में हज़ारे माण्हू फाथल आहिनि। हिन वक़्त ताईं कल खां जेकी बरसाति हले थी, इंतिज़ामिया इरीगेशन हुजे या असांजी ॿी इंतिज़ामिया हुजे, को बि उन्हनि उपाउ न वरितो आहे। काछे जा इलाइक़ा ईअं त असांजी सिटी में बि हींअर वॾो नुक़सानु थियो आहे, घर ॾटा आहिनि। सिर्फ़ु असांजो जेको बरसाती पाणी आहे अञा जाबलू पाणी न पहुतो आहे। बाक़ी जो ही के तक़रीबन 100 खां 100 सैकड़ो ख़तरो आहे बोर्ड जो। जेकॾहिं फौरी तौर ते अमल न कयो वियो, जेकॾहिं हिन इंतिज़ामिया मुकमल तौर हैवी मशीनगिरी हिते न आई त जो ही त छा पर भान सेवण दादू मुकमल तौर सभु जा सभु शहर असांजा तबाह थी वेंदा।